ओम शांति। अॼु जा मावाख्य 19/6/2023। अॼु अव्यक्त बाबदादा जो रिवाइज कोर्स 25/94। ब्रह्मणन जी नेचर विशेषता जी नेचर आहे। हिनखे नेचुरल स्मृति स्वरूप ठाहियो। अॼु बाबदादा पंहिंजे सर्व विश्व जी विशेष आत्माउनि खे ॾिसनि था। ड्रामा अनुसार तव्हां आत्माउनि जो केतिरो विशेष पार्ट नूंदल आहे। अॼु बाप दादा हर हिकु ॿार जी विशेषताउनि खे ॾिसी हर्षित था थियनि। हर हिकु ॿार खे ॾिसी वाह ॿार, इहा स्नेह जा गीत दिल में वॼनि था। साथ साथ इहे बि ॾिसनि था कि ॿारनि जे दिल में इहा वाह वाह जो गीत सदा निकिरंदो आहे। हर कर्म में, हर कदम में, हर संकल्प में इहो श्रेष्ठ अनुभव थींदो आहे या कॾहिं कॾहिं थींदो आहे। साधारण जीवन खां विशेष जीवन सदा स्वतः रहंदी आहे या स्मृति लाइण सां अनुभव थींदी आहे। जॾहिं जीवन आहे त जीवन जो अर्थ ई आहे सदा स्वतः रहे। स्मृति में लायो त अनुभव कयो। स्मृति में लायो त अनुभव कयो। स्मृति में न लायो त विशेषता जी बजाय साधारण जीवन अनुभव थींदो। इहा बाप विशेष आत्माउनि जी विशेष आत्माउनि जी विशेषता न आहे। स्मृति में लायो त अनुभव कयो ऐं स्मृति में न लायो त विशेषता जे बजाय साधारण जीवन अनुभव थींदो। इहा असां विशेष आत्माउनि जी विशेषता न आहे। ब्रह्मण जीवन ई विशेष जन्म। मतलब असां इहो जन्म वरितो आहे, इन करे असांखे इहे विशेषताएं मिलियूं आहिनि। जंहिंजो जन्म ई विशेष आहे हुनजो जीवन छा हूंदो? विशेष हूंदो या साधारण हूंदो? ब्रह्मण जीवन जन्म भी श्रेष्ठ आहे। ब्रह्मण धर्म भी श्रेष्ठ आहे। ब्रह्मण कर्म भी श्रेष्ठ आहे। छो जी ब्रह्मण जन्म दाता, ब्रह्मण धर्म स्थापक, सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे। आदि आत्मा ब्रह्म ऐं आदि आत्मा ब्रह्म त जीअं रचता सर्वश्रेष्ठ त रचना त बाबा चवनि था ॾिसो जीअं त रचता भी सर्वश्रेष्ठ त संरचना भी सर्वश्रेष्ठ विशेष। ब्रह्मण जो कर्म विशेष छो आहे? छो जी कर्म में फॉलो करण जे लाइ असां सभिनि जे साम्हूं आदि ब्रह्मा बाप सैंपल आहे न। कर्म में फॉलो ब्रह्मा बाप खे कंदा आहियूं। हिन करे भाग्य विधाता अर्थात कर्म द्वारा भाग्य जी रेखा श्रेष्ठ ठाहिण वारो ब्रह्मा ॻायल आहे। भाग्य जी रेखा जो कलम कर्म आहे न, त श्रेष्ठ कर्म जो सहज सैंपल ब्रह्मा बाप आहे। असां पंहिंजो भाग्य ऊंचो कीअं ठाहे सघंदा आहियूं? श्रेष्ठ कर्मनि सां। हिन करे असां सभिनि विशेष पुरुषार्थ जो शब्द इहे ई वर्णन कंदा आहियूं कि बाप समान थियणो आहे। निराकार रूप में शिव बाबा, साकार रूप में ब्रह्मा बाबा। हिन अव्यक्त वर्ष में सभिनि जो लक्ष्य छा आहे? निराकारी स्थिति में निराकार बाप समान अशरीरी स्थिति जो अनुभव कयो। साकार कर्म में ब्रह्मा बाप समान ठहण जो नंबरवार अनुभव कयो। त विशेष जीवन जो आधार विशेष जन्म धर्म कर श्रेष्ठ कर्म। विशेष जीवन जो आधार इन असांजो छा आहे? विशेष जन्म। असांखे जन्म के ॾिनो आहे। धर्म कहिड़ो आहे? पवित्रता। ब्रह्मण धर्म पवित्रता मुख्य ऐं श्रेष्ठ कर्म जो बाबा असांखे सेखारीनि था। जीअं लौकिक जीवन में भी अगरि कंहिं आत्मा जो जन्म विशेष राज परिवार में हूंदो आहे, राजकुमार व राजकुमारी हुजे, त ये विशेषता जन्म जी हुजण जे कारण हर समय सदा स्वतः रहंदी आहे। वह बार बार स्मृति में लाईंदा आहियूं कि मां राजकुमारी आहियां। सहज याद हूंदी आहे न। पुरुषार्थ कंदा आहियूं न, चाहे कर्म पंहिंजी रुचि जे कारण केतिरा भी साधारण हुजनि, लेकिन पंहिंजे जन्म जी विशेषता भुलजंदा आहियूं छा? नेचुरल ऐं नेचर ठही वेंदी आहे न। त असां ब्रह्मण आत्माउनि जी नेचर छा आहे? विशेष या साधारण? हाणे भी कोई ॿार जॾहिं कोई साधारण कर्म करे वठंदो आहे त बाप दादा जे अॻियां पंहिंजे खे निर्दोष सिद्ध करण लाइ छा चईंदो आहे? मां चाहींदो न हुयमि, चाहींदी न हुयमि कि ये कर्म करा, लेकिन मुंहिंजी नेचर आहे हिन करे थी। वैसे इहो चइण व सोचण यथार्थ आहे। मां केरु आहियां? ब्रह्मण जीवन वारी आहियां न।
तो ब्रह्मण जीवन वारी आत्मा ये सोचे सकती है कि ये मुंहिंजी नेचर है, ये चैन राइट आहे। बाबा प्रश्न पूछन तो हुन समय शो चईंदा आहियो, हुन समय ब्रह्मण न ॻाल्हाईंदो आहे, माया ॻाल्हाईंदी आहे। तो जीअं ये साधारण नेचर व मायावी नेचर नेचुरल कम करे वठंदी आहे, इन करे चईंदा आहियूं चाहींदा न आहियूं लेकिन थी वियो। त ब्रह्मण नेचर अर्थात विशेषता जी नेचर भी नेचुरल थी वञणी खपे। नेचुरल चीज सदा रही सकती है न। त विशेष जीवन जी स्मृति नेचर जे रूप में नेचुरल हुजणी खपे या कॾहिं भुलजणो, कॾहिं यादि रहणो, ये चेक करणो बाबा से। जॾहिं माया जी नेचर नेचुरल कम करे वठंदी आहे त ब्रह्मण नेचर अर्थात विशेषता जी नेचर भी नेचुरल हुजणी खपे न। नेचुरल चीज सदा रहंदी आहे त विशेष जीवन जी स्मृति नेचर जे रूप में नेचुरल हुजणी खपे या कॾहिं भुलजण, कॾहिं यादि हुजणी खपे। तो सदा स्मृति स्वरूप रहो, स्मृति लाइणी न पए, स्मृति स्वरूप। इन करे बाप दादा ॾिसनि था कि अव्यक्त वर्ष समय प्रमाण समाप्त थिए थो, लेकिन बाप दादा समान स्वयं के संपन्न ठाहिणो आहे। हिन अव्यक्त वर्ष जो विशेष लक्ष्य रखियो ई आहे अव्यक्त अर्थात सृष्टो स्वरूप ठहिणो ठाहे। सभिनि इहो ई लक्ष्य रखियो आहे न, पोइ रिज़ल्ट छा निकिती। पंहिंजे पाण खे चेक कयो, फरिश्ते भव जो वरदान भी वरदाता खां मिलियो आहे। त वरदान ऐं लक्ष्य ॿई ॿिन्ही जी स्मृति सां छा केसि ताईं सफलता अनुभव कई आहे, ये सूक्ष्म चेकिंग स्वयं जी स्वयं करो। व ये सोचदा है कि अव्यक्त वर्ष पूरो थियो, यथाशक्ति जेतिरो भी अनुभव कयो ओतिरो ही ड्रामो अनुसार ठीक रहियो। वर्ष परिवर्तन सां गॾु गॾु स्व परिवर्तन जी गति छा रही, हिन विधि सां चेक करणो। जीअं वर्ष समाप्त थियो उअं स्वयं लक्ष्य ऐं लक्षण में संपन्न ठहियो। जीअं वर्ष समाप्त थियो स्वयं लक्ष्य ऐं लक्षण में संपन्न थिया, वा सोचदा आहियो कि हिन वर्ष में ॿियो ठही वेंदासीं। समय और स्वयं जी गति समान रहे। वैसे तो समय सां भी स्वयं जी गति तीव्र हुजणी खपे, छो जी समाप्ति जे समय खे लाइण वारा असां विशेष आत्मायूं निमित्त आहियूं। तीव्र गति सां वर्ष त संपन्न थी वेंदो न, छो जी जेतिरो असां जल्दी जल्दी संपन्न समान संपूर्ण थींदा वेंदासीं ओतिरो समय समीप ईंदो वेंदो। तीव्र गति सां वर्ष के वर्ष त संपन्न थी वियो, मालूम थियो वर्ष कीअं ख़त्म थियो। त चेक करो मूंखे मुंहिंजे विशेष आत्मा जी परिवर्तन जी गति तीव्र रही या कॾहिं तीव्र कॾहिं मध्यम रही। फरिश्तो अर्थात जिनके पुराने संस्कार सां कोई रिश्तो ही न हुजे। तो चेक करो पुराने संसार जी कोई भी आकर्षण कोई संबंध रूप में, चाहे पंहिंजी देह जी तरफ आकर्षण व की देहदारी व्यक्ति जी तरफ आकर्षण, कोई वस्तु जी तरफ आकर्षण कितनी परसेंटेज रही। ये ही पुराने संस्कारन जी आकर्षण, चाहे संकल्प रूप में, वृत्ति जी रूप में, वाणी जी रूप में, संबंध संपर्क अर्थात कर्म जी रूप में कितनी परसेंटेज रही। चेक करो असांजे पुराने संस्कारन जो आकर्षण, पुराने संकल्पन जो आकर्षण, वृत्ति जे रूप में, वाणी जे रूप में, संबंध संपर्क अर्थात कर्म जे रूप में कितरो परसेंटेज रही। फरिश्तो अर्थात डबल लाइट का निजी लाइट स्वरूप स्मृति स्वरूप में केस ताईं आयो। साथ साथ लाइट अर्थात हल्कोपन स्व जे परिवर्तन जे पुरुषार्थ में केस ताईं लाइट अर्थात हल्का रहिया आहिनि। स्व जे परिवर्तन जे पुरुषार्थ में, स्व के परिवर्तन करण जे पुरुषार्थ में केस ताईं लाइट अर्थात हल्का रहिया। मन अर्थात संकल्प शक्ति ने व्यर्थ के समृद्ध में परिवर्तन करण में अर्थात व्यर्थ जे बोझ के हल्को करण में केस ताईं सफल रहियो। इन प्रकार व्यर्थ समय, व्यर्थ संग, व्यर्थ वातावरण, इन
वो चेक करो, ॾिसो शो चेक करणो असांखे। संकल्प शक्ति में, व्यर्थ खे समृद्ध करण में, परिवर्तन करण में, अर्थात व्यर्थ जे बोझ खे हल्को करण में केस ताईं सफल थिया। हिन प्रकार व्यर्थ समय, व्यर्थ संग, व्यर्थ वातावरण, इन सभिनि में केस ताईं परिवर्तन करण में हल्का थिया। ब्रह्मण परिवार जे संबंध में, सेवा जे संबंध में केस ताईं हल्का रहिया। हिनखे चइबो आहे फरिश्तेपन जी तीव्र गति जी स्थिति। हिन विधि सां चेक करो ऐं भविष्य जे लाइ चेंज अर्थात परिवर्तन करो। पंहिंजे ब्रह्मण जन्म जी विशेषता खे नेचुरल नेचर ठाहे, हिनखे सहज पुरुषार्थ चइबो आहे न। सिर्फ़ हिकु विशेष आत्मा आहियां, हिन स्मृति स्वरूप में स्थित थी वञो त बाप समान ठहण अति सहज थी वेंदो कि मां हिकु विशेष आत्मा आहियां। छो जे स्मृति स्वरूप तो समृद्धि स्वरूप ठही वेंदो आहे न। वर्ष त पूरो थियो, बाप दादा रिजल्ट त ॾिसंदा न, त रिजल्ट में यथाशक्ति मेजोरिटी ऐं सुधा शक्तिशाली यथाशक्ति में मेजोरिटी में मिनोरिटी है। यथाशक्ति रिजल्ट में यथाशक्ति मेजोरिटी है, लेकिन सुधा शक्तिशाली यथाशक्ति जी मेजोरिटी में मिनोरिटी है। स्मृति दिवस भी ॾाढो स्नेह सां मनायो। हाणे विशेष जीअं स्नेह में मनायो, वैसे स्नेह जो सबूत बाप समान स्मृति स्वरूप ठहणो आहे। ॿुधियो रिजल्ट अॻियां छा करणो आहे, यथाशक्ति या सुधा शक्ति स्वरूप। त ॾिसंदासीं हिन वर्ष में मेजोरिटी सुधा शक्तिशाली जो सबूत केस ताईं ॾींदव। टीचर छा सम्झियो आहियो, कहिड़ी लाइन में ईंदासीं? सुधा शक्तिशाली। सभिनि जी टीवी में फोटो निकिरे थो, छा बि थी वञे, कहिड़ी बि परिस्थिति थी वञे, लेकिन सुधा शक्तिशाली रहणो आहे असांखे। नाम नोट थींदा न, कहिड़ो कहिड़ो के ग्रुप में आया, सभी टीचर्स जो सम्मेलन थियण वारो आहे न। तेसि ताईं जी रिजल्ट सभी टीचर्स जी छा हूंदी? जेके करणो हूंदो आहे उहो कॾहिं न सोचदो आहे। दृढ़ संकल्प जो अर्थ हाणे सोचदो आहे। साधारण संकल्प जो अर्थ आहे कॾहिं थी वेंदो, त कॾहिं वारा आयो या हाणे वारा आयो। शक्ति सेना ॾाढी वॾी सेना आहे, कॾहिं वारी हूंदी या हाणे वारी हूंदी। पांडव छा सम्झंदा आहिनि? ॾिसो नाम सभिनि जो नोट थो थिए, सभी नाम न ॿुधाईंदा, हाणे नाम न ॿुधाईंदासीं, आख़िर उहो समय बि अची वेंदो जो नाम ॿुधाईंदासीं। सम्झो सभिनि खां ज्यादा संख्या कहिड़े ज़ोन मां आई आहे? ॾिसंदासीं पंजाब इंदौर छा कमाल कंदो। टीचर्स भी ज्यादा ईंदियूं आहिनि संख्या में, ज्यादातर टीचर्स भी संख्या ज्यादा त टीचर्स भी ज्यादा हूंदी आहे। पंजाब वारा नंबर 1 वठंदा या सेकेंड नंबर, इंदौर भी नंबर 1 वठंदो या कर्नाटका। छा कंदा? कहिड़ो नाटक ॾेखारींदा? कर्नाटक त हीरो नाटक ॾेखारिणो, हीअं हूअं न ॾेखारिणो। महाराष्ट्र त महान ई ठहींदा न। ऐं यूपी खे छा चईंदा? यूपी में नदियूं अर्थात यूपी पतत खे पावन ठाहिण वारी है। पावन ठाहिण में नंबर 1, त यूपी वारा भी नंबर 1 ठहींदा। हिन समय त कोई भी नंबर 2 न चईंदासीं। राजस्थान त आई लकी, त राजस्थान में ही चरित्र भूमि है, हेडक्वार्टर राजस्थान में है न, त जाते हेडक्वार्टर आहे उहो छा न ठहींदो, उहो छा ठाहींदो? हेड ठहींदो न। सभी ख़ुशी सां चवनि था न नंबर 1, लेकिन हुते वञी करे ईअं न चइजो कि छा करूं, करे न सघंदा आहियूं, चाहींदा त न आहियूं, लेकिन थी वेंदो आहे। अहिड़ी भाषा सोचणो भी आहे। अच्छा, डबल विदेशी भी सेवा जी रेस में सुठी था करनि ऐं रेस में नंबर 1 अचणो ई आहे। देश वारनि खे हिम्मत ॾियारण में विदेश सुठो निमित ठहियो आहे। हिन हिम्मत ॾियारण जे कारण एक्स्ट्रा मदद भी मिलंदी आहे। सम्झो, हिन खे स्मृति में रखी सहज वधंदा हलो, वधाईंदा हलो।
अच्छा, चारों ओर जी सर्वविशेष आत्माइन की सदा साकार ब्रह्मा बाबा जी श्रेष्ठ कर्मन के फॉलो करण वाला कर्म योगी आत्माइन की सदा विशेषता के नेचुरल नेचर ठाण वाली कोटन में कोई आत्माइन की सदा दृढ़ संकल्प द्वारा विशेष जन्म धर्म कर्म की स्मृति स्वरूप आत्माइन की बाप दादा जो विशेषता संपन्न याद प्यार नमस्ते दादन सा मुलाकात ब्रह्मण जेतरा संपन्न थींदा वेंदा ओतिरो भविष्य में प्रकृति जी प्रगति के प्राप्त कंदी वेंदी। सो जी प्रकृति समय प्रति समय पंहिंजो सिग्नल ॾेखारींदी वेंदी आहे त जेतिरी प्रकृति जी हलचल हूंदी ओतिरी अचल स्थिति प्रकृति के परिवर्तन कंदी। तो जेतरी प्रकृति जी हलचल हूंदी ओतरी असांजी अचल स्थिति प्रकृति के परिवर्तन कंदी। केतिरी आत्माएं समय प्रति समय दुख जी लहरिन में आहिनि त ईअं दुखी आत्माउनि जो सहारो त बाप ऐं असां ई आहियूं त रहम पवंदो आहे न। जॾहिं समाचार ॿुधदा आहियूं त छा दिल में हूंदो आहे, नथिंग न्यू। पंहिंजी अचल स्थिति जे लाइ त ठीकु आहे, लेकिन प्रकृति जी हलचल सां जॾहिं आत्मायूं चिल्लाईंदियूं आहिनि त कंहिंखे चिल्लाईंदियूं आहिनि त जॾहिं मर्सी रहम मांगदियूं आहिनि त असां आत्माउनि खे हुननि जी रहम जी पुकार पहुचदी आहे न। त इहे चङियूं नंढी नंढी आपदायूं तड़पाईंदियूं। ब्रह्मण संपन्न थी वेंदा त दुख जी दुनिया संपन्न थी वेंदी। त रहम पईंदो आहे या न रहम पईंदो आहे त पोइ छा कंदा आहियो? पोइ बि ईश्वर परिवार जा आहियो न, त परिवार जो कोई भी दुख सुख में परिवर्तन करण जो संकल्प ईंदो आहे न। कोई परिवार में बीमार भी हुजे त छा संकल्प ईंदो आहे? जल्दी ठीक थी वञे। त चिल्लाईंदे चिल्लाईंदे मरण ऐं हिकु धक सां परिवर्तन थियण फर्क आहे न। महाविनाश ऐं रियतन जो विनाश में फर्क आहे। महाविनाश अर्थात महापरिवर्तन हुनजे निमित्त असां आहियूं। संपन्न ठहींदासीं त समाप्ति थींदी। त जो परेशान आहिनि उहे त सम्झंदा आहिनि कि प्रत्यक्षता जो पर्दो खुलजी वञे, लेकिन स्टेज ते अचण वारा हीरो एक्टर संपन्न तैयार हुजण खपे न। स्टेज ते अचण वारा हीरो एक्टर संपन्न तैयार हुजणा खपनि न, तॾहिं त पर्दो खुलंदो कि अध में खुली वेंदो। परिवर्तन जी शुभ भावना के तीव्र करण अर्थात पंहिंजे खे तीव्र गति सां संपन्न ठाहिण। बाबा चवनि था त परेशान है वो तो समझदा आहिनि न प्रत्यक्षता जो पर्दो जल्दी खुली वञे, लेकिन स्टेज ते अचण वारा हीरो एक्टर संपन्न तैयार हुजणा खपनि न, तॾहिं त पर्दो खुलंदो कि अधु में खुली वेंदो। परिवर्तन जी शुभ भावना खे तीव्र करण अर्थात पंहिंजे खे तीव्र गति सां संपन्न ठाहिण। हाणे बि कॾहिं कीअं थींदा आहियो त प्रकृति भी कॾहिं ॾाढो तीव्र गति सां कार्य कंदी आहे, कॾहिं ठंडी थी वेंदी आहे। त हाणे छा करणो आहे? रहम जी भावना इमर्ज करो। बाबा चवनि था रहम जी भावना इमर्ज करो, चाहे स्व प्रति चाहे सर्व आत्माउनि जे प्रति हूंदी आहे न। लहर फैलायो। रहम जी भावना सां विघ्न भी सहज खत्म थी वेंदा। खुद खे भी संपन्न ठाहिण लाइ जल्दी बाबा सां जो प्रॉमिस कयो आहे उहो ई असांखे स्थिति धारण करे खुद खे परिवर्तन करणो आहे। रहम जी भावना सां सभु विघ्न भी खत्म थी वेंदा। जिते रहम हूंदो उते तुंहिंजो मुंहिंजे जी हलचल न हूंदी। पूज्य आत्मा मर्सीफुल खे धारण करो। पूज्य आत्मा मर्सीफुल खे धारण करो। हाणे मतलब रहम भावना धारण करो। ठीक आहे न। हाणे ये लहर कहिड़ी लहर फैलाइणी आहे? हिक ॿिए जे मथां रहम करण जी लहर फैलाइणी आहे। खुद जे मथां भी रहम करो। परिवर्तन थियो। हाणे ये लहर फैलायो। हर संकल्प में मर्सीफुल हुजे।
संकल्प नहीं हूंदो त वाणी कर्म सुता ही थी वेंदो। सभु चिल्लाईंदा भी शायद मरती मरती। अच्छा, अव्यक्त बाप दादा जी पर्सनल मुलाकात। माया जी छाया सां बचण जो साधना बाप दादा जी चित्र छाया। सदा बाप दादा जी चित्र छाया जी हेठि रहंदासीं त माया जी छाया सां बचल रहंदासीं। सदा पाणीअ खे बाप दादा जी चित्र छाया जे हेठि रहण वारी सदा सेफ आत्मा जो अनुभव कंदा आहियो। सदा चित्र छाया आहे या कॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियो या बाप जी चित्र छाया या माया जी छाया। त माया जी छाया सां बचण जो साधना बाबा जी छत्र छाया। त छत्र छाया में रहण वारा केतिरा ख़ुशि रहंदा आहिनि, छो जे बेफ़िक्र हूंदा आहिनि। न फिक्र आहे त ख़ुशी गुम थी वेंदी। कॾहिं बि ॾिसो ख़ुशी गुम थिए थी त हुनजो कारण कोई न कोई चिंता फिक्र बोझ ख़ुशी खे गुम करे ॾींदो आहे। ख़ुशी गुम थी वई, कमज़ोर थी वियो त माया जी चित्र छाया जो प्रभाव पइजी वेंदो। त ख़ुशी गुम थी कमज़ोर थी वेंदासीं त माया जी चित्र छाया जो प्रभाव पइजी वेंदो। कमज़ोरी माया जो आह्वान कंदी आहे। जीअं शारीरिक कमज़ोरी बीमारी खे आह्वान कंदी आहे त आत्मिक कमज़ोरी माया जो आह्वान कंदी आहे। पोइ हुन छाया सां निकिरण में केतिरी महिनत करणी पवंदी आहे। अगरि माया जी छाया स्वप्न में बि पइजी वई त स्वप्न बि परेशान कंदा। पोइ ब्रह्मण सां क्षत्रिय ठही वेंदासीं त युद्ध करणी पवंदी। क्षत्रिय जीवन महिनत जी आहे ऐं ब्रह्मण जीवन ख़ुशी जी आहे। त छा पसंदि आहे? कॾहिं कॾहिं युद्ध करणु पवंदी आहे। युद्ध करणु सुठो लॻंदो आहे। नंढे सां बि व्यर्थ संकल्प जी छाया केतिरी महिनत कराईंदी आहे न। त बाबा चयो त इन करे सदा बाप जी छत्र छाया में रहो न। कोई भी ॻाल्हि थी न, कुछ गलती भी थी वञे, बाबा से ॿुधाए सॉरी, बस ज्यादा पश्चाताप भी न करो। याद जी चित्र छाया आहे त सदा काल जे लाइ चित्र छाया में रहणो ईंदो आहे न। कॾहिं कॾहिं जे लाइ न, सदा अविनाशी बाप आहे न त वरसो भी सदा जो वठणो आहे न। सदा ख़ुशि रहण वारा चित्र छाया अर्थात ख़ुशि रहण, बेफिक्र हूंदो। सभु फिक्र बाप खे ॾेई छॾो कि हिक ॿिए खे संभाले करे हिकु ॿ संभाले करे रखंदा आहियूं। छा करां कीअं करां, इहे शब्द फिक्र जा आहिनि। बेफिक्र जा बोल सदा विजयी जा हूंदा आहिनि। छा कीअं इहे न हूंदा आहिनि। त सदा ये यादि रखो कि असां सभी बाप जी चित्र छाया में रहण वारा आहियूं। चक्कर लॻाइण वारा न आहियूं। संकल्प में भी चक्कर आयो त चक्कर में अचण वारा चकनाचूर थी वेंदा आहिनि। त असां त अमर आहियूं न, अमर थी आयो। ये स्मृति सदा ही स्वयं भी बेफिक्र, ॿियनि खे भी बेफिक्र ठाहींदी आहे। असां सदा जी अमर आत्मा आहियूं, अमर आत्मा आहियूं। इन करे असां खुद भी बेफिक्र, ॿियनि खे भी बेफिक्र ठाहींदा। सदा ख़ुशी में इहे गीत ॻाईंदा रहंदा आहियूं न। पाइणो हुयो उहो पाए वठो। ॿार ठहिण माना पाइण। ॿार ठहियो अर्थात सभु कुझु प्राप्त करे छॾियो। अच्छा, ओम शांति। वरदान सर्व खजाननि सां संपन्न ठही सदा संतुष्ट रहण वारा ऑलराउंडर सेवादारी था। ऑलराउंडर सेवादारी अर्थात मास्टर सुख करता, मास्टर शांति दाता, मास्टर सुख दाता, मास्टर शांति दाता, मास्टर ज्ञान दाता। दाता सदा संपन्न मूर्त हूंदा आहिनि। जीअं स्वयं हूंदा उहो ई ॿियनि खे ठाहींदा न। रूहानी सेवादारी अर्थात एवर रेडी ऐं ऑलराउंडर। रूहानी सेवादारी अर्थात एवर रेडी ऐं ऑलराउंडर। ऑलराउंडर उहे ई ठही सघंदा आहिनि जो संपन्न आहिनि। संपन्न ही संतुष्ट हूंदा, सभिनि खे संतुष्ट कंदा। कहिड़ी भी प्रकार जी अप्राप्ति असंतुष्टता खे पैदा कंदी आहे। त ऑलराउंडर सेवादारी केरु हूंदो? जो संपन्न हूंदो। जो संपन्न हूंदो तॾहिं सभिनि खे ॾींदो वेंदो। सभिनि खे ॾींदो वेंदो त सभिनि खे संतुष्ट कंदो वेंदो।
सभिन खुद भी सदा संतुष्ट रहींदो, ॿियनि खे बि कंदो। कहिड़ी प्रकार जी अपवित्रता ही असंतुष्टता खे पैदा कंदी आहे न। त ऑलराउंडर सेवादारी अर्थात सभिनि खे ॾियण वारो, सदा खुद संतुष्ट ऐं ॿियनि खे बि संतुष्ट करण वारो। संतुष्ट रहण ऐं संतुष्ट करण जी विधि आहे संपन्न ऐं दाता ठहे। जॾहिं असां खुद संपन्न थी वेंदासीं न, तॾहिं असां सभिनि सां संतुष्ट भी रही सघंदा आहियूं ऐं सदा खुद भी संतुष्ट रही सघंदा आहियूं और सभिनि खे संपन्न भी ठाहींदासीं, खुद ॿियनि खे ॾींदा भी रहींदासीं। लोग न शुभ भावना शुभकामना जी गोल्डन गिफ्ट साथ हुजे त कहिड़ी भी आत्मा खे असां परिवर्तन करे सघंदा आहियूं। शुभ भावना शुभकामना जी गोल्डन गिफ्ट साथ हुजे त कहिड़ी भी आत्मा खे असां परिवर्तन करे सघंदा आहियूं। ओम शांति।